नापर भरिसां हिकु हफ़्तो पहिरियां नापरकोट थाणे जी हद लंजोलाड़ो पुलिस चौकी वटां नामालूम हथियारबंद सां अगवा थियल ट्रक मज़दूर सादिक लाशारी खे ज़िले शिकारपुर नापरकोट पुलिस से बाजियाब न कराए सघी। साथ ही ड्राइवरनि पारां करमपुर लाड़ो ते शेख वाई वटि गाॾियूं रोड ते बीहारे इंडस हाईवे ब्लॉक करे मुगवी जी बाजियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन पारां टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ते धरणो हणी पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई पई वञे। ॿिए तरफ़ रोड ते धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां किलोमीटरनि ताईं मुसाफ़िर गाॾियूं बीहिजी वियूं आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।